कि माण्हू अहिड़ा चालाक ऐं अयार हूंदा आहिनि जो जॾहिं उन्हनि खे तव्हांजी कोताही या तव्हांजो अवगुण या तव्हांजी का ख़राबु शइ अची वेंदी आहे त उहे कंहिं चौराहे ते वञी तव्हांजे लाइ ॻाल्हाईंदा आहिनि। और उन नंढे वॾे माण्हू खे ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि जेको उन्हनि सां मिलंदो आहे। उहा उन्हनि जी फुर्ती ऐं चालाकी हूंदी आहे, अयारी ऐं मकारी हूंदी आहे। ऐं उहे माण्हू राय ॾियण में ॾाढा तेज़ हूंदा आहिनि। तव्हां असां जंहिं मुआशिरे में रहूं था पिया उन में माण्हू अॻ में कंहिं ॿिए जे लाइ राय मुक़ररु कंदा आहिनि ऐं उन खां पोइ उन जे साबित थियण जो इंतज़ारु कंदा आहिनि। हू चवंदा आहिनि त हीउ माण्हू ख़राबु आहे ऐं जॾहिं बि उहो माण्हू कंहिं कम जे सांगे या कंहिं ॿिए सिलसिले में का ग़लती करे विझंदो आहे त पोइ उहे समूरनि खे चवंदा आहिनि त मूं तव्हांखे अॻ में चयो हुयो त हीउ माण्हू ग़लति आहे ऐं सुठो न आहे। हर माण्हू राय ॾियण में एॾो तकिड़ो ऐं तेज़ हूंदो आहे जो बिना कंहिं सोच जे, बिना कंहिं सम्झ जे, बिना कंहिं तजुर्बे जे हू कंहिं ॿिए जे लाइ बसि ॻाल्हि उछले छॾींदो आहे ऐं अॻे माण्हू खे एतिरो वक़्तु लॻंदो आहे जो उहो ॻाल्हि साबित करे त न इहा ॻाल्हि कूड़ी आहे। तव्हां असांखे एतिरी घुर्ज हमेशह पवंदी आहे त असां हमेशह पंहिंजे किरदार खे साफ़ आईने वांगुरु शफ़ाफ़ रखूं, सिज वांगुरु रोशन ऐं चिमकंदड़ रखूं। पर माण्हू जॾहिं कंहिंजे लाइ बि राय मुक़ररु करे छॾींदा आहिनि त उहा राय हिकु माण्हू खां ॿिए ताईं, ॿिए खां टे ताईं ऐं पोइ समूरनि ताईं पहुचणु शुरू थी वेंदी आहे। तव्हां जॾहिं नई जॻह ते वेंदा आहियो त माण्हू तव्हांजी पुराणी जॻह जो हवालो ॾेई तव्हांजी माज़ीअ वारी ज़िंदगीअ जी पुछा करे तव्हांजे किसा ऐं कहाणियूं ॿुधी करे तव्हांजे लाइ राय मुक़ररु कंदा आहिनि त हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। पोइ छा थींदो आहे हुन मां त माण्हू जेकॾहिं माज़ीअ में का ग़लती करे ईंदो आहे ऐं उन ग़लतीअ खे हू सुधारे बि चुको आहे या उहो उन मां ॿाहिरि निकिरी बि आयो आहे त उहा शइ उनजी जान नाहे छॾींदी ऐं हुनखे वरी उहे ई ज़ख़्म मिलंदा आहिनि, उहे ई शयूं या उहे ई तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे साबित करण जे लाइ वरी हुनखे अञा ॿियो हिकिड़ो वक़्तु घुरिबल हूंदो आहे।